मैं समझ सकता हूँ कि कभी कभार प्राइवेट पब्लिक का मिक्स एक मुल्क में होना चाहिए, मगर अफसोस की बात है कि पाकिस्तान में सिर्फ प्राइवेट ही चल रहे हैं। और भुट्टो साहब ने हमारे गवर्नमेंट को, हमारी हुकूमत को, हमारी सरकार को उसने मजबूत करने की कोशिश की। और मुझे भी याद है ख़ुद कि जब भी मैं PIA पे ट्रैवल करता था, मुझे फ़ख्र की बात आता था कि ये हमारे अपने मुल्क की एयरलाइन है। हम कराची से मुंजदर हो जाते थे फ़्लाइट पे। वो सिंध की तारीख़ के हवाले से मालूमात भी देते थे, बच्चों को पज़ल्स देते थे, पोस्ट कार्ड्स भी देते थे, और आसानी से लोग कराची से मुंजदर पहुँच सकते थे सिंध की तारीख़ देखने के लिए। पूरा सिस्टम तबाह हो गया। कंबर में जूनियर जुल्फ़कार अली भुट्टो पहुंची। टीम जुल्फ़कार अली भुट्टो जे अगवान बरकत अली मीरजत सां संदसि वालिद मोहम्मद ईसा मीरजत जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन मौक़े ते न मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आउं PIA जे प्राइवेटाइज़ेशन जे ख़िलाफ़ु आहियां। PIA ते सफ़र करे फ़ख़ुरु महसूसु कंदो हुयुसि। PIA कराची खां मोहन दड़ो लाइ आसानीअ सां माण्हू खणी अची उहे माण्हू सिंध जे तारीख़ी मोहन दड़ो खे ॾिसंदा हुआ। हिन चयो त शहीद भुट्टो हुकूमत खे मज़बूत करण जी कोशिशि कई हुई, पर हाणे समूरो सिस्टम तबाह थींदो पियो वञे। हिन चयो त बिलावल असांजो खून आहे, उन जो आउं एहतराम करियां थो। हू मुंहिंजो कज़िन आहे, जॾहिं त ज़रदारी राज ऐं PP जे पॉलिसियुनि जो मुख़ालिफ़ आहियां। उहो धाड़ियल राज आहे। हिन चयो त 27वीं तरमीम PP राज जो ख़ुदि मौत आहे। ख़ौफ़ज़दा माण्हू अहिड़ा क़ानून ठाहींदा आहिनि जीअं असांखे को हटाए न सघे। सॼी ज़िंदगी असां इक़्तिदार ते वेठल हुजूं, पर ईअं न थींदो। हिन चयो त असां साइड सां वेही सभु कुझु ॾिसी रहिया आहियूं, पर असांजो बि वक़्तु ईंदो। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।